वॉइस ऑफ प्रियालो ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान साबिक़ा एडवाइज़र वज़ीर आला सिंध सदर पीपल्स लॉयर फॉर्म ज़िला खैरपुर मीरस चीफ एग्जीक्यूटिव यूनियन काउंसिल शालधाणी एडवोकेट मसूद नबी डोगर साहब ऐं वाइस चेयरमैन मलेरो गुलाम नबी मेतलो साहब जन मोहम्मद शाहजहां जे मेले जे आख़िरी धमाल में सिंध जी सकाफ़त मलाखड़े में महिमान ख़ास जे हैसियत सां शिरकत कई। डोगर साहब सिंध जी सकाफ़ती रांदि खे ख़ूब इंजॉय कयो ऐं महल पहलवाननि खे इनाम ॾिना। डोगर साहब पहिरें जोड़ जे लाइ 5000, ॿिए जोड़ लाइ 3000 ऐं टें जोड़ खे 2000 रुपया कैश इनाम ॾिना। डोगर साहब जन चयो त असां ख़ुशनसीब आहियूं जो असांखे इंजॉय करण जे लाइ अहिड़ो साफ़ सुथरो माहौल मिले थो। डोगर साहब जन वधीक चयो त अहिड़ा मेला उते ई लॻंदा आहिनि जिते हिक ॿिए सां प्यार ऐं मोहबत हूंदी आहे। इन्हनि मेलनि मां इहो ई वाज़े आहे त असां सभु हिकु आहियूं ऐं इंशाअल्लाह हिकु थी रहंदासीं। इन मौक़े ते दरगाह मोहम्मद शालधाणी जो मुतवली उस्ताद नवाब पीरज़ादो, हाजी मुख्तार अहमद धारे जो वॾेरो गुल हसन महर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी यूनियन काउंसिल गुजो मुख्तार अहमद डोगर, मेंबर वार्ड 1